ब्रेकिंग न्यूज़ है नाज़रीन नवा सां शेयर कंदा हलूं था। बडाणी में 18 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान मुर्तज़ा भुट्टो बाज़ियाब न थी सघियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां अव्हांखे आगाह कंदा हलूं था। बडाणी में 18 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान मुर्तज़ा भुट्टो बाज़ियाब न थी सघियो आहे। धाड़ेलनि पारां नौजवान जे वारसनि खां 20 लाख भुंग तलब कियो वियो आहे। भुंग न ॾियण जी सूरत में नौजवान खे मारण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। उन हाल सां असां लाइन ते मौजूदु आहे बडाणी मां किहरदीन भुट्टो। जी किहरदीन, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, बडाणी भरसां दरगाह मीरा शाह जो रहवासी है। 18 साल पोरियत मुर्तज़ा पुट रहमतुल्ला भुट्टो जो 18 ॾींहनि खां धाड़ेलनि वटि बांदी बणियल है। एतिरा ॾींहं गुज़रण बावजूद भी हिन टाइम ताईं नौजवान के पुलिस बाज़ियाब न कराए सघी। धाड़ेलनि पारां नौजवान के वारसनि खां 20 लाख रुपया भुंग तलब कियो वियो है। भुंग न ॾियण जी सूरत में नौजवान के मारण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं वियूं आहिनि। नौजवान के वारसनि पीउ रहमतुल्ला भुट्टो, भाउ इकबाल भुट्टो, अमानुल्ला भुट्टो, बाग अली भुट्टो ऐं ॿियनि मीडिया ऑफिस पहुची एहतजाज कंदे चयो त असांजो नौजवान 2 अप्रैल खां गुम हुयो, जंहिंजो 2 ॾींहं अॻु धाड़ेलनि पारां असांखे फ़ोन करे ॿुधायो वियो त अव्हांजे नौजवान मुर्तज़ा भुट्टो खे असां अगवा कियो आहे, 20 लाख रुपया जो बंदोबस्त कयो, न त ॿी सूरत में तव्हांजे नौजवान मुर्तज़ा भुट्टो के क़त्ल कयो वेंदो। हुननि चयो त असीं मिसकिन आहियूं, रोज़मर्रा जे हवाले सां मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जो पेट पालींदा आहियूं। असां वटि एतिरा वसाइल न आहिनि जो धाड़ेलनि खे 20 लाख रुपया ॾेई पंहिंजे नौजवान मुर्तज़ा भुट्टो खे आज़ादु कराए सघूं। ऐं बडाणी पुलिस भी असांजी का भी मदद नथी करे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर अहमद शेख खे अपील कई आहे त फ़ौरन नोटिस वठी असांजे नौजवान मुर्तज़ा भुट्टो के आज़ाद कराए असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। जी मोगवी नौजवान के वारसनि सिंध हुकूमत के अपील कई है तो फौरी तौर पर नौजवान के आज़ाद कराए बेचैनी ख़त्म कई वञे। वॾी मेहरबानी किहरदीन भुट्टो तमाम तर सूरत हाल खां आगाह करण लाइ। हाजी मुंहिंजो पुटु आहे, कांटे ते रहंदो हुयो, उते ड्यूटी कंदो हुयो। कॾहिं कॾहिं राति जो घर ईंदो, नालो त मीर मुर्तज़ा। कॾहिं कॾहिं घर ईंदो, कॾहिं कॾहिं कांटे ते रहंदो। सुबुह जो सवेर खे मां जीअं आयुमि, कांटे वारे को पुछा कयुमि त छोकिरो मुंहिंजो हिन टाइम किथे आहे, छो जो अचण सां हुन सां मिलंदो हुयुमि। पोइ उन चयो त वियो आहे रेसन जे कम सां। पोइ उतां थी पोइ उहो ॾींहुं आयुमि हबीबुल्ला वटि। उन चयो त भई इहो वेठो राति हमरा उते ईअं चयो त वेठो मेह ॻोठ में। मेह ॻोठ खां थी पोइ उते गुम थी वियो। पोइ असां ईअं आरती तौर कयोसीं, चयो ठीकु आहे, वेंदो आहे पार वेंदो आहे कंहिं महिल रेसन जे कम सां। अॼु न आयो, सुबुह आयो। पोइ असां ईअं आस्ते आस्ते ॻोल्हा कंदा रहियासीं। पहुचियोसीं मतिलबु मिट माइटनि ॾे बि वियो आहे, मिट माइटनि ॾे बि ज़ाहिर कोन थियो। उन खां पोइ 7 तारीख़ ते मां NC कटाई आहे। सूबेदार मां खां उते उन मुंशी ॿियनि पुछियो त कंहिं ते शक शुबो आहे। असां चयो हिन टाइम इहो को बि पतो न पवंदो पियो त कहीं माइटनि ॾे वियो, कहीं दोस्तनि ॾे वियो, या पंहिंजे ख़्याल ख़्वाब सां वियो। असांजी इन करे NC कटाईंदा पियूं। जॾहिं असांखे तहक़ीक़ थी त असां उन्हनि जा ख़िलाफ़ माण्हुनि जा नाला ॾींदासीं। हिन टाइम ताईं को बि ॾस पतो कोन पियो आहे। सूबेदार हुजे केर बि हुजे, असांजी काई मालिकी न कई। असां मिसकीन